JUI जे तर्जुमान इहो बि चयो त इहो वक़्तु ॿुधाईंदो त नो कॉन्फिडेंस इमरान ख़ान वारो नो कॉन्फिडेंस जेको उनजे पोयां असल क़ुवतूं कहिड़ियूं आहिनि। सही सभिनी खे ख़बर आहे वक़्तु छा ॿुधाईंदो, सभिनी खे ख़बर आहे हुनजे पोयां कहिड़ी क़ुवतूं हुयूं न त लेकिन ज़ाहिर PDM जो ॾिसो न, हीउ इतिहाद ठहियो हो हिकिड़े हाइब्रिड सिस्टम जे ख़िलाफ़ु ऐं ज़ाहिरी तरह हिकिड़े इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु। छाकाणि ॿिया जेके हुआ बाजवा साहब ऐं फैज़ साहब उहे त हलिया विया, उहे हलिया विया। हिन जो बि कमु क़ासिम जे अब्बा जो बि जहिड़ो कर लथो पियो आहे फ़िलहालु सियासी तरह। त हू जेको वजह मोहबत हुई या वजह इतिहाद हो, जॾहिं उहो ई ख़तमु थी वेंदी, वजह ई ख़तमु थी वेंदी, त पोइ हिननि जो को नज़रियाती त पाण में को मामलात न आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त JUIF खे स्पेशली मौलाना फज़लुर रहमान साहिब खे इहा ॻाल्हि बिल्कुलु न वणंदी त भई तव्हां असांखे छा पंहिंजी बी पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग छा JUI खे पंहिंजी बी टीम सम्झियो आहे छा, त तव्हांखे लॉन्ग मार्च करिणो आहे, हीउ करिणो आहे त असां अचूं। बाक़ी जेको आहे तव्हां पंजाब में ऐं सुभाणे जेको इक़्तिदार जी वंड विर्छ थिए पई, उहो पाण में वेही तय कयो पिया असीं किथे आहियूं। दुबई में वेही तव्हां पाणे साईं फलाणो वज़ीर आज़म थींदो या फलाणो थींदो, भई छो मौलाना फज़लुर रहमान खे छो नथो थी सघे, सरबराह आहिनि PDM जा। मतिलबु वज़ीर आज़म नथा कयो त सलाह त वठो केरु थींदो। ऐं तव्हां ॾिसो त JUI मूं कल्ह टियों ॾींहुं डॉन अख़बार में पढ़ियो पियो त हाणे त हुननि पंहिंजे मंशूर खे बि JUI कुझु चेंज करण जो इरादो रखे थी, जंहिंमें हू फ़िका ऐं ॿिया मामला जेके आहिनि मतिलबु मसलक वग़ैरह में नरमी पैदा कनि पिया, त हुननि जा माना बिना ॾाढ़ी वारा बि मेंबर थी सघनि था। हिन टाइप जी सोच किथे आहे JUI जे मुंहिंजे ख़्याल ऑफिशियली तर्जुमान जे हवाले सां अख़बार में अंग्रेज़ी अख़बार में ख़बर हुई। JUI पंहिंजे पाण खे ज़ाहिर आहे उहो चाहे थी भई यार केसि ताईं असीं रुॻो हिकिड़ी KP जे ऐं थोरो बलूचिस्तान जो हिसो करे केसि ताईं रहंदासीं। असांखे तव्हां पंजाब में बि एंट्री ॾियो, अगरि पीपल्स पार्टी खे ॾेई सघो था त असांखे छो नथा ॾियो। ऐं ईंदड़ सेटअप में JUI किथे आहे। ज़ाहिर इहो प्रेशर डेवलप कंदो। फ़िलहालु मौलाना साहिब खे सूट आउं नथो सम्झां JUI खे सूट करे थो त PDM टोड़े छॾे, लेकिन टोड़ींदो मूंखे नथो लॻे त टोड़ींदो या छॾे ॾींदो तकड़ में, लेकिन प्रेशर डेवलप कंदो त भई मैं फिर मतिलबु हीअ छा आहे, तव्हां पाण में नानी वेड़ो कयो पिया ऐं असांखे केरु पुछे ई कोन पियो। हिन इहा शिकायत ॿियनि जेके जमातूं आहिनि PDM में, मिसाल MQM आहे, मिसाल ANP आहे या अख़्तर मेंगल वारा आहिनि, इन्हनि खे बि हूंदी, लेकिन हुननि जी बहरहाल एतिरी मौलाना फज़लुर रहमान जी बहरहाल हिकिड़ी पोज़ीशन ऐं स्टेचर ॿियो आहे त हू हुनजो हिकिड़ो प्रेशर डेवलप कनि पिया। ऐं तव्हां ॾिसंदो त हाणे राज़ी कबो मौलाना साहिब खे, स्पेशली नवाज़ लीग जेका अप्रोच कंदी मौलाना साहिब खे, या पीपल्स पार्टी बि करे। बाक़ी हाणे इहो सुवाल इहो आहे त हीअ जेको ॻाल्हियूं थियनि पियूं त कंहिंजो आइडिया हो कंहिंजो न हो। आइडिया बेसिकली इहो हो त IK खे हटाइणो आहे, उहो तय थी चुको हो, दिल का जाना ठहर गया था। त पोइ उहो जाना ठहर गया था त हाणे उहो त पोइ ज़ाहिर फ़ैसिलो त जिथे थियणो थी वियो।